ना मैं मुल्ला ना मैं काजी ना मैं सबक पढ़ावा, ना मैं नानक ना मैं लक्ष्मण गंगा मूल न जावा, यार तमेदा दर्स दराज़ें सचल नाम सदावा। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद मां अनीना फ़िदा अव्हां जे प्रोग्राम रक्स रूह सां गॾु अॼु नए हिकिड़े फ़नकार सां गॾु, सिंध जे फ़नकार सां गॾु असां हर दफ़ा हर हफ़्ते तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदा आहियूं। सो अॼु असां वटि हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ऐं मंझल आर्टिस्ट चवां, राग में तमामु ज़बरदस्त हुननि जी पकड़ आहे ऐं सिखनि बि पिया ऐं सिखी बि चुका आहिनि। 8-10 सालनि खां हिन फील्ड में आहिनि ऐं तव्हां मुख़्तलिफ़ स्क्रीननि ते उन्हनि खे ॾिठो बि हूंदो ऐं वॾी वॾी स्टेजनि ते बि माशाल्लाह सां हिननि परफॉर्म कयो आहे। सो तव्हांखे देरि कए बग़ैर असां साईं ॾे वठी हलूं था। असां सां गॾु अॼु आहे हाशिम हुसैन कच्छी साहिबु। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद। हक़ मौजूद। साईं तव्हांखे असांजे प्रोग्राम में वेलकम ऐं तव्हांखे ॿुधायो कीअं लॻो प्रोग्राम में अची करे। सभ खां पहिरीं त धरती टीवी जी महिरबानी जेका मूंखे हिते इनवाइट कयो ऐं स्पेशली तव्हांजी महिरबानी ऐं साईं गुलज़ार साहिब जी जेको हिन ख़ूबसूरत महफ़िल में मूंखे बि जेको आहे सो मौक़ो ॾिनो। तमामु बहितरीनु सुठो पियो लॻे। न डायरेक्टर जो नालो हिन जे करे जो डायरेक्टर जा कमु एॾो ज़बरदस्त हूंदो आहे हिन सॼे प्रोग्राम खे खणी मैनेज करणु जेको आहे सो मां हमेशह वांगुरु चवंदी आहियां कि मैनेजमेंट जेकी आहे असांजे प्रोग्राम जे पोयां जेकी मैनेजमेंट जेको असांजा चहिरा तव्हांजे साम्हूं हूंदा आहिनि, सिर्फ़ु इहो प्रोग्राम खे न, म्यूज़िक आहे ऐं असांजा कैमरामैन्स आहिनि, असांजा इंजीनियर्स आहे, ऑडियो इंजीनियरिंग या असांजा प्रोड्यूसर डायरेक्टर, उन्हनि जी वॾी महिनत हूंदी आहे। सो उन्हनि खे क्रेडिट ज़रूरु वञे। सो हाशिम साहिबु पहिरियां असां इब्तिदा कंदासीं हिकिड़े तव्हांजे कलाम खां ऐं तव्हांजो कलाम असां ॿुधी चुका आहियूं प्रैक्टिस में। सो उहो बिस्मिल्लाह करे असांजे साम्हूं पेश कयो, पोइ वरी असां कचहरी खे जारी था रखूं। हिकिड़ो कलाम आहे उस्ताद वहीद अली साहिब जो कलाम ॻायल आहे ऐं मां कोशिशि कंदुसि। मारी मुझको माओ दे मारी मारी मुझको माओ दे डोरा पोतगी तो माओ मुझे बार नवास छॾियो मर मीडल पे ही हाण मरंदो सबको ही पर जीअरे जुदाई न थे। रात उमर मुँह ख्वाब में हो पहजा मारू पहजा सांगी सारिया रात उमर मुँह ख्वाब में। रात उमर मुँह ख्वाब में हो, रात उमर मुँह ख्वाब में पहजा मारू पहजा सांगी सारिया रात उमर मुँह ख्वाब में हो, रात उमर मुँह ख्वाब में पहजा मारू पहजा सांगी सारिया रात उमर मुँह ख्वाब में हो, रात उमर मुँह ख्वाब में। काबू आया कोटन में मियाँ काबू आया
आया कोटन में मियाँ गुंदर में पैगारियाँ हो, गुंदर में पैगारियाँ। पहजा मारू पहजा सागी सारिया, रात उमर मुगाब में हो, रात उमर मुगाब में। भरन भरन जंगलन में मियाँ भरन भरन हो, भरन भरन जंगलन में मियाँ भरन भरन जंगलन में मियाँ झांग छड़न जी झारियाँ हो, झांग छड़न जी झारियाँ। पहजा मारू पहजा सागी सारिया, रात उमर मुखाब में हो, रात उमर मुखाब में। अदियों शाह लतीफ चवे मियाँ लालों लाल, अदियों शाह लतीफ चवे मियाँ लालों लाल, लतीफ हंजू हथन पैहारियाँ। पहजा मारू पहजा सागी सारियाँ, रात उमर मुखाब में हो, रात उमर मुखाब में हो। पहजा मारू पहजा सागी सारियाँ, रात उमर मुखाब में हो, रात उमर मुखाब में। कॾहिं सवाल बि न ईंदो आहे ऐं कमाल हमेशह कमाल रहंदो आहे। तव्हांजी हिकिड़ी सुञाण आहे त तव्हां कच्छी घराणे जा चश्मो चिराग आहियो, त इन बारे में थोरो ॿुधायो पंहिंजी फैमिलीअ जे बैकग्राउंड जे बारे में। जी अॼु खां मुंहिंजे ख़्याल में 96 में असांजो उस्ताद मिठू कच्छी वफ़ात कई। मिठू कच्छी पर सिंध जी सदारंगी ॻाइण में जेको आहे सो उस्ताद मिठू कच्छी जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन रहियो, ऐं जेको इहा दास्तान गोई ॻाइण जेको आहे सो उस्ताद मिठू कच्छी जो हिकिड़ो ख़ासो रहियो। ऐं असांजी ख़ुशनसीब आहे त असां उन घराणे मां आहियूं ऐं तमामु क्लासिकल जे अंदरि सिंध जे अंदरि वॾो नालो जेको अदबी शख़्सियतूं आहिनि या जेके पुराणा माण्हू आहिनि उहो यकीननि उन्हनि जे नालो खे मिठू कच्छी जो नालो अॼु ताईं उहो उन ई आबोताब सां आहे ऐं उनखे माशाल्लाह माण्हू पहचान था। शुरूआति अगरि पुछूं त कीअं शुरूआति कई या कैरियर जे बारे में ॿुधायो त कीअं तव्हां हिन म्यूज़िक फील्ड में आहियो, या कच्छी त आहे घराणो पर तव्हांजा ॿिया फैमिलीअ जा मेंबर न आहिनि? फैमिली जा ॿिया मेंबर जेको आहे सो न पिया कनि, पर हिकिड़ो उस्ताद जो पोटो आहे उस्ताद ख़ुदा बख़्श कच्छी उहो ॻाए पियो। पर मुंहिंजी जेका शुरूआति आहे सच पुछो त मूंखे ॻाइण जी इलाही घणो शौक़ु हूंदो हुयो, पर उहे वॾा उन जो असांखे नसीबु न थियो उन्हनि जो साथ।
पर छा जो बचपन खां तमामु घणो शौक़ु हुयो। शौक़ु त हूंदो आहे जीअं बचपन में, जी हलंदे हलंदे माना माण्हुनि खां ॿुधंदे ॿुधंदे सिखण जी कोशिशि कई ऐं इहो सिलसिलो अञा ताईं हले पियो। ऐं अलाह जन्नत नसीब करे उस्ताद ग़ुलाम क़ादिर कच्छी खे जे मुंहिंजी ॿांह पकड़ी ऐं मूंखे चयो त भई सिखण वारे लाड़े पासे अच त इनशाला ज़रूरु कुझु हिन में बहितरी ईंदी। अदा हाणे कहिड़ो रंग पिया पेश कयो असांजे प्रोग्राम में? मां उस्ताद मोहम्मद यूसुफ, असांजो सिंध जो वॾो नालो ऐं लेजेंड आर्टिस्ट, ऐं मां तमामु घणो माना उनखे मुंहिंजो आइडियल आहे सम्झो माशाअल्लाह उस्ताद ख़ान साहब मोहम्मद यूसुफ। त उनजी हिकिड़ी शइ आहे कहिड़े रंग में? भोपाली में आहे माशाअल्लाह भोपाली। सो बिस्मिल्लाह भोपाली कलाम में उस्ताद मोहम्मद यूसुफ जो मकर ओ मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं ई मकर ओ मन घुरे मुश्ताक सा हो ई मकर सा हो जिए रे जुदायूं ई मकर ओ मन घुरे। जैसी दम जियरो हुजां पल नथी मुखा परे। जैसी दम जियरो हुजां जियरो जैसी दम जियरो हुजां पल पे नथी मुका परे। वास्ते अल्लाह जे हो वास्ते अल्लाह जे तू वञण वायूं ई मकर ओ मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं ई मकर ओ मन घुरे। हुस्न जी सरकार में हाकिम रहन साहिब हुस्न जी सरकार हाकिम रहने साहिब सदा साहिब ना हो ए मियाँ साहिब ना दर दर गदायूं ही मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं ई मकर ओ मन घुरे मुश्ताक सा हो जिए रे जुदायूं
तमामु बहितरीनु ऐं पुराणे रंगनि मां हिकिड़ो रंग जेको सदा बहार ऐं हमेशह रचियल भोपाली रंग। सो हिते हिकिड़ी नंढी ब्रेक वठूं था ऐं नंढी साईअ खां पोइ तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था। स्टे विद अस। जी दोस्तों, असां ब्रेक खां वापसि अची चुका आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां असांजे स्क्रीननि ते हूंदो ऐं इंतज़ारु कंदा हूंदो त हाशिम हुसैन नयो रंग कहिड़ो थो ॿुधाए। सो हाशिम हुसैन खे हिकिड़ो क्वेश्चन करे पोइ वरी हुन खां कलाम ॿुधूं था। हाशिम भाई, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त कच्छी घराणे सां तव्हांजो तालुक़ु आहे, बिल्कुलु सिखण में कहिड़नि उस्तादनि तव्हांजी हेल्प कई आहे? जेका जॾहिं सिखियो त केतिरा उस्ताद मटायो? इहो हिकिड़ो ज़बरदस्त क्वेश्चन आहे। हा बिल्कुलु, मां चयो न इब्तिदा में त मूंखे जेको हिन फील्ड सिख्या जी तरफ़ लाड़े जी तरफ़ असांजो कच्छी घराने जो तमामु वॾो बहितरीनु नालो ऐं बहितरीनु उस्ताद ग़ुलाम क़ादिर कच्छी हुयो ऐं हुन जेका सो मूंखे हुन खां इब्तिदाई दौरु हुन सां गॾु गुज़रियो। पोइ हुन खां पोइ जेको आहे सो उस्ताद शाहिद हमीद साहब हींअर रिसेंटली मुंहिंजो 1.5-2 साल खां मां शागिर्दी कई आहे, हुन खां क्लासिकल क्लासूं वठां पियो ऐं तमामु मुंहिंजे लाइ ऑनर जी ॻाल्हि आहे त मां सर जो शागिर्दु आहियां ऐं उस्ताद साहब जेको आहे सो तमामु घणी हेल्प कंदो आहे मुंहिंजे। हिते हिकिड़ी मां ॻाल्हि ऐड कंदी हलां त उस्ताद शाहिद हमीद जी मां बि शागिर्दु आहियां ऐं असांजो अदा जेको आहे सो असां सां गॾु शागिर्दी में बि गॾु हूंदा आहियूं। सो हुनजे करे मूंखे त हिननि जे बारे में ख़बर आहे, पर तव्हांजे साम्हूं इन्हनि खे आणणु तमामु ज़रूरी हो। तव्हां मुख़्तलिफ़ स्क्रीननि ते अदा खे ॾिठो। अदा हाणे नयो रंग कहिड़ो अथव भला असांजे प्रोग्राम में? रंग नया कोन्हनि, इहे सभु असांजा लेजेंड आर्टिस्ट आहिनि। मां उन्हनि खे लाइक कंदो आहियां ऐं उन्हनि जा ई रंग कॉपी करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर थोरो कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजो बि थोरो अंदाज़ हिन में हुजे ऐं आइटम सभु छो जो इन जे करे नयो रंग चवनि, छो जो हीउ रंग हाणे केरु ॻाए नथो, नायाब थी विया आहिनि। असांजे लाइ जेके ॿुधण वारा आहिनि असांजा, उन्हनि जे लाइ नयो रंग असां आणियूं पिया न राग खे, उनजे करे चयमि त तव्हांजे लाइ नयो रंग आहे, असांजे लाइ पुराणा रंग आहिनि। बिस्मिल्लाह। दूर गया आया न माही, मर साखा कर भाई, यार दी खबर न काई, हाय यार दी खबर न काई। रोंदे उम्र निभाई, यार दी खबर न काई, हाय यार दी खबर न काई। रोंदे उम्र निभाई, यार दी खबर न काई, हाय यार दी खबर न काई। सारा रूप गवाया, दर्दी मार मुकाई, जोबन सारा रूप गवाया, दर्दी मार मुकाई, यार दी खबर न काई, हाय यार दी खबर न काई।
यार दी खबर न काई हाय यार दी खबर न काई दूर गया बल आया न माही दूर गया बल आया न माई मर साखा कर पाई दूर गया बल आया न माई मर साखा कर पाई यार दी खबर न काई हाय यार दी खबर न काई यार फरीद न पायम फेरा कल गयो मुफ्त अजाई यार फरीद न पायम फेरा कल गयो मुफ्त अजाई यार दी खबर न कोई हाय यार दी खबर न काई रोंदे उम्र निभाई यार दी खबर न काई हाय यार दी खबर न काई हाय यार दी खबर न काई हाय यार दी खबर न क्या बात है, तमामु ज़बरदस्त। ऐं असां वटि हिकिड़ो समा हिकिड़ो ठही वियो आहे जेको तव्हांजी आवाज़ सां माशाल्लाह तव्हांजी स्केल तमामु ज़बरदस्त आहे ऐं ॻाइण में महबूब थी वेंदा आहियो। इहो क्लासिकल जेको रंग आहे घणी क़दर असां ॿुधो वियो आहे त हिन तरफ़ न वञो, एॾी मोट नथी मिले, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त इहा आहे कमु ॾुखियो जी ऐं हिन तरफ़ जेको आहे सो काफ़ी माण्हू इन करे कोन था अचनि। हीउ ॾुखियो आहे, सम्झण बि ॾुखियो आहे। ॾुखियो मोट त मिली वेंदी आहे जे अगरि माण्हू कम में असरु रखे, मोट छो न मिलंदी? सही, मां हिन ॻाल्हि खां एग्री कोन आहियां। ताल ऐं चकरनि में मात्र चाल ऐं चकर में पओ त पोइ ख़बर पए माण्हू छो मोट न ॾींदा। न मोट ॾींदा आहिनि माण्हू ऐं प्यार बि ॾींदा आहिनि। ठीकु आहे, इंसान जो नसीबु आहे, जेतिरो कमाईंदो आहे जेतिरो हुनजे नसीब में हूंदो आहे, पर इहो कमु महिनत घुरंदो आहे। महिनत घुरंदो आहे, महिनत में ई पोइ वरी मां नथो सम्झां त महिनत थिए ऐं मोट न मिले, ईअं नथो थी सघे। अशोक तॾहिं त असांजा जेके बि फ़नकार जेके हिन दुनिया में न आहिनि रहिया, पर उनजो कमु ॻाल्हाए पियो असांजे साम्हूं, अहिड़ो कमु करे विया आहिनि जेको इहे कॉम्पोज़िशन हाणे नथियूं ठहनि। ॾिसो न, इहा जिद्दत, इहा महिनत, इहा असरु उन्हनि पंहिंजो क़यामत चऊं त जेसि ताईं उहे इन्हनि जा राग हलंदा, उन्हनि जी कॉम्पोज़िशन्स हलंदियूं, कॉम्पोज़िशन अहिड़ियूं केरु ठाहे नथो सघे, उन तरफ़ सोचे ई नथो। कोरियो अहिड़ो कयो आहे जो मां उन्हनि जी मिसाल नथी मिले ऐं हीअ शयूं उन्हनि जी गवाही आहिनि। तव्हां पंहिंजी कॉम्पोज़िशन्स ठाहींदा आहियो? कॉम्पोज़िशन्स पाण मां कोशिशि कंदो आहियां, ज़रूरी बसि मतिलबु तव्हां एतिरे हुन में अची विया आहियो जो कॉम्पोज़िशन्स ठाहे वञो? हा, अल्हम्दुलिल्लाह मां कंदो आहियां कुझु न कुझु एक्सपेरिमेंट, ऐं ज़रूरु माण्हू खे करणु खपे जिद्दत ऐं नवाण, छो जो ग़लति कंदो त सही थींदो। ग़लति कंदो त हा, स्टेप वठणु खपे। बिल्कुलु मां कंदो आहियां ऐं उहा कोशिशि जारी रहंदी आहे। महिनत खां न कीबाइजे, न कीबाइजे, छो जो सब्र सां ऐं स्टे करे माण्हू
त शुक्र भी करे शुक्र भी करे ऐं कॾहिं न कॾहिं अची वेंदी शइ कोई भी दुनिया में का भी अहिड़ी शइ न आहे जेकी तव्हां चाहियो करण ऐं न करे सघो हे जेको कमु थियल आहे उहे बि त करे विया न असां भी हिन दौड़ में आहियूं अलाह साईं असांखे उहो राह ॾेखारींदो ज़रूरु जी अदा हाणे असांखे छा था ॿुधायो भला मां ई उस्ताद वहीद अली ख़ान जो ॻायल कलाम आहे ऐं असांजो सिंध जो वॾो नालो साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी शाइरी आहे शाइरी माशाअल्लाह ऐं तमामु ख़ूबसूरत गीत मां चयुसि थोरो मूड खे चेंज करणु खपे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सूरत मुझे पिरिया जी जड़ो चौदह जो चंद्र मिसरी तोड़े खंड तब मटन तुझे मिठड़ा हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार गीत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार गीत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं टे चार गीत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां
रोज़ा सिगड़ाया सांवलिया सिगड़ाया सांवलिया तव्हांजे साम्हूं हिकिड़ी नंढी जसारत कई ऐं तव्हांखे कीअं लॻो इहो ज़रूरु मूंखे ॿुधायो। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। सो हे तव्हांजी माइक तव्हांजे हवाले ऐं हाशिम जेको लाइव प्रोग्राम आहे उन में असांखे सुरनि जी कॾहिं कॾहिं साज़ साउंड ऐं इन्हनि जे करे बि प्रॉब्लम थींदो आहे। सो हाणे क़बूल पयशल पर जेको आहे सो ॾुखियूं शयूं हिन में हथु विझण ई वॾो माना ज़रूरत जो कमु आहे। त मां इहो ई सम्झां थो त वॾी हिमत तव्हां कंदा आहियो अक्सर अक्सर ऐं थींदो आहे ग़लतियूं बि थींदियूं आहिनि पर ईअं ई माना माण्हू प्रैक्टिस में अची ग़लतियुनि खां ई सिखंदो आहे। सो तव्हां कहिड़े कहिड़े स्टेजनि ते अॼु ताईं जेके परफॉर्म करे चुका हो जेको तव्हांखे ख़बर तव्हांखे ईअं चओ की असां मुंहिंजे कैरियर में तमामु सुठो इहो बिल्डअप आहे? अल्हम्दुलिल्लाह मां 2006 में जियो जो हिकिड़ो बहितरीनु कॉम्पिटिशन शो रहियो ऐं ग्रैंड जेको हो उन में सजाद अली वग़ैरह जज हुया पाकिस्तान जा वॾा नाला उन में मां कॉम्पिटिशन में फाइनलिस्ट रहियुसि। माशाअल्लाह। पोइ तंहिंखां पोइ काफ़ी अहिड़ा इवेंट आहिनि जेको खोड़ सारा हाणे नाला मां केतिरा खणा ऐं स्पेशली जेको आहे सो क्लासिकल राग जी इवेंट थियो अपना PSCC अंदरि हुन में विलंपत ॻाइण जो हिकिड़ो माना वॾी ज़रूरत कई मां उहो यादगार मुंहिंजे लाइ रही हुई त हिकिड़ो क्लासिकल माण्हू सभु वेठा ऐं उते इहा परफॉर्मेंसूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि वॾी मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई। मां उनजी विटनेस आहियां त उन वक़्तु तव्हां ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो कलाम ऐं विलंपित में ख़्यालु पेश कयो ऐं पोइ जेकी उनजी धुरत में तव्हां ॻायो तमामु कमाल हुयो। त उस्ताद हाशिम साईं असांखे ॿुधायो त जेके नवां अचनि था माण्हू जेके सिख्या वठण जे लाइ उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदो त छा करणु खपे उन्हनि खे उस्तादनि जी चूंड कीअं करणु खपे? पहिरीं त जेको आहे सो इहा ई जिदत इहा ई कोशिशि हूंदी आहे त
जेको आहे सो माण्हू स्टे करे किथे बि ज़ाहिर आहे को उस्ताद हूंदो आहे जंहिं वटि सिखिया वठण लाइ वेंदो आहे जेसि ताईं उन सां गॾु वक़्तु कढंदो कोन या जेसि ताईं क्लासूं सही नमूने वठंदो त उन उस्ताद जी बि ख़बर पवंदी ऐं उन शागिर्द खे बि माना पंहिंजे करण जी बि हिकिड़ी माना जुस्तजू आहे उन में उनखे पर मेन शइ इहा आहे जो हुन पंहिंजे पाण खे जेको आहे सो अलर्ट रखे त मूंखे करिणो छा आहे या मुंहिंजो गोल छा आहे या हुन में शयूं जेका आहिनि सो माना उन में प्रैक्टिस घणी करणी आहे त इहे माना रस्ता आहिनि जेको आहे सो ज़रूरी आहिनि शुरू में इब्तिदा में ऐं इब्तिदाई दौर ई हूंदो आहे सिखण वारे जे लाइ त हू हुनखे पचाए वञे त पोइ माना उन पंहिंजी सक्सेस करे सघे थो अॻियां सिखण में बि। तव्हांखे लॻे थो त उस्ताद जेको आहे सो सचाई ॾेखारींदा आहिनि? ॾिसो सचाई उस्ताद त उस्ताद आहिनि ठीकु आहे हुन जे अंदरि जेको आहे सो कॾहिं हुन जा मिज़ाज हूंदा आहिनि सचाई हुजे बि या न हुजे मां सम्झां थो त शागिर्द खे ज़रूरु पंहिंजो पाण जेको हिकिड़ो पैर मज़बूत रखणु खपे छो जो हिकिड़ो ईमान अहिड़ी शइ आहे जेको हिकिड़ो अलाह साईं ते ॿियो उस्ताद ते ईमान रखे त उहो अलाह साईं बि मदद कंदो आहे मथां। तव्हांखे बि अची करे 8-10 साल थिया आहिनि त उन खां पोइ हाणे जेको वॾो अरसो कढणो पवंदो आहे न उन जे करे तव्हांखां पुछूं छो जो तव्हां बि उस्तादनि में तव्हां घणो तव्हांखे ख़बर आहे की एॾो तव्हां जिदोजहद कई आहे पोइ अची करे उस्ताद शायदि में तव्हांखे मिलियो ऐं उते तव्हां स्टे कयो ऐं तमामु ज़बरदस्त पिया हलो माशाल्लाह। सो असांजी हिकिड़ी नंढड़ी रवायत आहे ऐं हमेशह वांगुरु त असां जेके बि महिमान असां वटि ईंदा आहिनि उन्हनि खे असां हिकिड़ो पंहिंजी तरफ़ खां हिकिड़ो नंढड़ो गिफ्ट ॾींदा आहियूं सो तव्हांजे नाले हे अचिजो ऐं ज़रूरु हिते मानी खाइण बि अचिजो भिटाई दरबार रेस्टोरेंट ते। ऐं नाज़रीन असांजो प्रोग्राम अॼु पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे ऐं असांखे हमेशह वांगुरु तव्हां जूं जेके बि तव्हांजी राय आहे उहा असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त प्रोग्राम खे कंहिं तरफ़ खणी वञूं। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां बहितरीनु आर्टिस्ट तव्हांजे साम्हूं खणी अचूं जेके राग ऐं रंग ऐं सूफ़ीज़म ते घणो उन्हनि जो कमु थियलु हुजे। सो असांजा माशाल्लाह सभु जेके बि फ़नकार आहिनि सो हिक खां वधीक कनि। आख़िर में उस्ताद साईं तव्हां असांखे जेको आहे सो कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो तव्हां पंहिंजे दोस्तनि खे यूथ खे जेको सिखणु अचनि पिया त छा चवणु चाहींदो? सिखनि ज़रूरु इहो ई ज़रूरी आहे। मां सम्झां थो त दोस्त जेका बि सिखणु अचनि था या सिखणु चाहिनि था त इहा हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे ऐं उस्तादनि जे लाइ बि थोरो मैसेज आहे त उनखे माना हीअ सभु गॾिजी हिकिड़े कम खे खणी हलूं त ज़रूरु हुन में जेका सो माण्हू शागिर्द बि निकिरंदा ऐं अहिड़ा माना अनमोल माण्हू टैलेंटेड पिया आहिनि जेको सो ज़रूरु निकिरंदा ऐं जेका अगरि या सिख्या जो अमल रहे त नौजवान उनखे मां जेको सिखणु चाहे थो यकीनन उहो ॻोल्हे थो वठे उस्ताद पंहिंजा ऐं पंहिंजो विजन। सो इन सां इन नंढे पैगाम सां गॾु त उस्ताद बि सचाई ॾेखारनि त शागिर्द तमामु ज़बरदस्त अॻियां ईंदा ऐं ज़रूरु ईंदा ऐं असांजो हे जेको प्रोग्राम जेको असांजो राग रंग आहे उनखे ईअं जारी सारी रखंदासीं। अनीना फिदा खे अॼु जे प्रोग्राम मां इजाज़त ॾींदो। सो साईं आख़िर में जेको तव्हां ॿुधायो आर्यारी पुनो रे आर्यारी पुनो रे आर्यारी पुनो रे मुझो सरस्यों कान सरे ला दीदे से मासन आर्यारी पुनो रे आर्यारी पुनो रे। चंद्री पायो जान में चंद्री पायो जान में दुखी दुख दरे अला चंद्री पायो जान में दुखी दुख दरे अला दीदिस मास मेरो के आर्यारी पुनो रे आर्यारी पुनो रे।
धड़वे जंदस धूड़ में, दड़वे जंदस दड़वे जंदस धूड़ में, मथो धारा तरे दड़वे जंदस धूड़ में, मथो धार धरे दीदिस मास मिरु के आर्यारी पुनु रे, आर्यारी पुनु रे। छदे हलिया छदे हलिया लथो कम के चन जो, बिंदर जिया बाट ते वेठी फूक्या हूँ, अल्लाह होतन काहे दी कई, अथियों शाह लतीफ जय, लाला लाल लतीफ जय, मन का महर करे अथियों शाह लतीफ जय, मन का मास बिरु के आर्यारी पुनो रे, आर्यारी पुनो रे, मुझो सरत्यों कान सरेला दीदस मास बिरु के आर्यारी पुनो रे।